नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में म्युनिसिपल कमेटी खिपरो ते अंधेर नगरी चरबट राजा वारो राज हलण लॻो। म्युनिसिपल कमेटी खिपरो ऐं पब्लिक हेल्थ खाते पारां अवाम जे लाइ मंज़ूर थियल पाणी पहुचाइण वारी स्कीम अवाम लाइ आज़ार बणिजी वई है। गलत प्लानिंग सबबि गरीबाबाद में अवाम जा करोड़े रुपया ज़ाया कया विया आहिनि। गरीबाबाद ऐं आस पास वारे इलाइक़नि खे पाणी पहुचाइण लाइ करोड़े रुपयनि जा रोड विच मां टोड़ाए 3 इंच जी पाइप लाइन विछाई पई वञे, जेका हिकु हफ़्ते खां रोड खे विच मां टोड़ण सबबि गरीबाबाद वासियुनि जा रस्ता हिकु हफ़्ते खां बंदि पियल आहिनि। जॾहिं त गरीबाबाद में अॻु में ई 6 इंच जी पाणी जी लाइन लॻियल आहे। शहरनि मुताबिक़ हिन मां पाणी बहितर नमूने अची वियो आहे, पर हाणे हज़ारनि जी आबादी वारे इलाइक़े गरीबाबाद खे 3 इंच जी लाइन लॻाइण जो को सबबु नज़र नथो अचे। पाणी पहुचाइण जी नीयत सां जी नई लाइन लॻाइणी हुई त पोइ 6 इंच या 8 इंच जी लाइन लॻाई वञे, पर 3 इंच जी लाइन मां पाणी पहुची कोन सघंदो। शर्त मुताबिक़ चेयरमैन म्युनिसिपल कमेटी मोहम्मद वसीम काइमखानी ऐं पब्लिक हेल्थ वारनि पंहिंजनि खे नवाज़े अवाम जो हर महीने करोड़ रुपयनि जा फंड फॿाइण लाइ नवां ठहियल रोड टोड़े खाना पूरी कई पई वञे। गरीबाबाद वासियुनि विच रोड मां पाणी लाइन गुज़रण वारे अमल जी सख़्त मुखालिफ़ करे छॾी आहे। तंहिं बावजूदि ठेकेदार कम बंदि करण बजाए कम खे मुकमल करण जी कोशिश पियो करे। गरीबाबाद जे पीपी कारकुन नारायण खत्री ॿुधायो आहे त करोड़ रुपयनि जा रोड ठाहे उन खे विच मां टोड़े पाणी जी लाइन रोड मां गुज़ारी पई वञे, जॾहिं त अॻु में ई 6 इंच जी लाइन मां पाणी पहुचे पियो। पंहिंजनि खे ठीका ॾेई शहर खे नज़रको कयो वियो आहे। उबैद खान, लदाराम खत्री, ध्यान महाराज, श्रवण महाराज, मासूम खान, कपिल माली ऐं ॿियनि चयो त असां वटि पाणी सही नमूने अचे पियो। हुन बावजूदि अॼु रोड मां पाणी लाइन गुज़रण वारो रोड तबाह कया विया आहिनि। गलियुनि जा रस्ता बंदि कया विया आहिनि। रहवासी सख़्त परेशान आहिनि। हिननि डीसी सांगड़ खां मुतालबो कयो त 6 इंच जी लाइन जी जॻह ते 3 इंच जी लाइन पाणी जी लाइन लॻाए अवाम जा फंड ज़ाया करण जी जांच करे इहो कमु बंदि करे रोड जे पासे मां लाइन लॻाई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। देखो ये पाइप लगा रहे हैं, पहले 6 इंच की लाइन लगी हुई थी, जिसके बाद अभी 3 इंच की लाइन लगा रहे हैं और इतना मेहनत से रोड बनाया और वापस तोड़ भी दिया। और इस खड्डे को भी 8 दिन हो चुके हैं और स्कूल के बच्चे सारे परेशान हैं, आने जाने सब लोग परेशान हैं और कोई पूछने वाला नहीं है। और इनसे कहते हैं तो बस टेंडर पास नहीं हो रहा है। किस चीज़ का टेंडर पास नहीं हो रहा है? रोड ही नहीं बन रहे। ये कहाँ से ये 3 इंच वाला पाइप लगाया, 6 इंच का पहले लगा हुआ है। हमारे पास तो बहुत अल्लाह के करम से पानी अच्छा आ रहा है। टोड़े छॾियो आहे। ॿियो नंबर त पाइप सफ़ा उनजी साइज़ जेका लॻाई 2.5 इंच बि कोन्हे मुंहिंजे ख़्याल में, या पूरा 3 इंच हूंदी। जॾहिं पुराणी लाइन आहे उहा तक़रीबन 6 इंच जी आहे, पर उहा बि मतिलबु 1980 जी लॻल आहे, जेको मतिलबु हेठि सॼो किचिरे सां भरिजी वियो हली। मतिलबु 13 साल अॻु में चवनि, मूं त अॻु में चयो रड़ियूं कयूं न, लाखों रुपया ज़ियान कया, करोड़ रुपया खाई विया। त हींअर इहो साॻियो सिलसिलो आहे, लाखों रुपया ज़ियान पिया कनि, करोड़ रुपया खाइनि पिया। मतिलबु जेके हिन पाण मिली भगत आहे, ॿियो कुझु कोन्हे। मतिलबु त हिन जा जेके हिकिड़ा हीअं सम्झो चमचा छाड़ता आहिनि, मिली भगत करे माल खाइण। पाणी हिन गली में सभिनी खे अचे थो, होदियूं पलटनि पियूं, इहा ॻाल्हि कोन्हे। हालांकि रोड ठहियल ठुकर रोडनि खे न टोड़िया आहिनि। छा जे लाइ टोड़िया आहिनि? हालांकि ॾिसो ठेकेदार केरु आहिनि? हे संदा हिननि जा आहिनि न, माल खान जे पोइ आहिनि, ॿियो छा आहे? हालांकि जेके हिननि खे इहो कमु करिणो आहे, हालांकि पाड़े वारनि खे घुराइनि हा, पाड़े वारनि खे सलाह मशवरो कनि हा, बाबा हीउ कमु असांखे करिणो आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे? हीउ कंहिंखे कमु ॾियूं? उहा त ॻाल्हि आहे कोन न। हिते मतिलबु छा आहे त हीअं सम्झो शहर धणी ताईं आहे कोन, कंहिंखे माण्हू चए, ॿुधण वारो केरु आहे कोन। इहो किसो ईअं पियो हले। हालांकि 8 ॾींहं थिया आहिनि इन गली में। मतिलबु त हिननि खे रड़ियूं पिया करूं, बाबा ई तव्हां खॾा खोटा आहिनि, हिन खॾनि खे महिरबानी करो, पाइप जेको हणंदा आहिनि न जेको कुझु कनि बंदि करियो। हाणे हिते हिन में गली में केरु आहिनि? खत्री आहिनि, वाणिया आहिनि, माली आहिनि, सोनारा आहिनि, महाराज आहिनि, मेघवारा आहिनि, हेॾा इहे जट आहिनि, मलकबो आहिनि, सभु आहिनि न। अलाह हींअर वसीम जे हवाले शेयर करे छॾियो आहे। वसीम किपरे हाणे ॿोड़े जा तारे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।